जी नाज़रीन हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ अरसानो शरफ फिरोज़ खान ज़मीर हुसैन लोंडे जी रिपोर्ट ॾींदा त आल पाकिस्तान सेब बेले यूनियन जे अॻुवाण अकरम राजपूत टाउन कमेटी उहिदेदारनि सां मुलाक़ात करे नई पघार न करण ते कमर्शियल हड़ताल करण जो चितार ॾेई छॾियो आहे। हड़ताल बाबति अहिड़ो लेटर पिणु जारी कयो वियो आहे त अंगारे खां कमु बंदि करे बुख हड़ताली कैंप लॻाई वेंदी।